अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल्आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़ौज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उलाइकल्लज़ीना अम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा वल्लाहु हमको जान से प्यारे हैं सहाबा, वल्लाहु हमको जान से प्यारे हैं सहाबा, नबूवत चाँद तो सितारे हैं सहाबा, मुमतन खुद खुदाए नतीजा रज़ी अल्लाह अन्हु है, उस वजह से रुशद व हिदायत की मीनार है सहाबा। मुअज़्ज़िज़ सामीन, सहाबा किराम हुए नुकुस अक़दसियां आहिनि जो अंबिया किराम खां पोइ हिननि जे माने मरतबे खे को बची नथो सघे। अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जे ईमान जे पुख़्तगी जी गाह ॾींदे फरमाई, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे ख़ैर उम्मत ते फरमाई, कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास। सहाबा किराम उहे हस्तियूं आहिनि जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे जातनि सां नवाज़ियो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जे ईमान जे पुख़्तगी जी गाह ॾींदे फरमाई, उलाइकल्लज़ीना अम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा। उहे सहाबा किराम जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे इल्म जा वारिस हुआ, पंहिंजा सफ़ीर हुआ, मुबल्लिग हुआ, पूरी उम्मत जा मोहसिन हुआ। मुअज़्ज़िज़ सामीन, जेकर सहाबा किराम जे शान के कुरान मजीद में ॾिठो वञे त कुरान सहाबा जी सीरत, सहाबा जी अज़मत के हिन अंदाज़ सां बयान कयो आहे, उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिन्हु। किथे रब्बुल इज़्ज़त सहाबा किराम जे तक़वा के बयान कंदे फरमाई, व अल्ज़महुम कलिमतुत तक़वा व कानू हक़्क़ बिहा व अला। जेकर अहादीस रसूल साहब सहाबा किराम जे शान के ॾिठो वञे त अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा मुतहरा फरमाइनि थियूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकु शख़्स आयो, सुवाल कयईं अय्युन्नासु ख़ैर, माण्हुनि मां सभ खां बहितरीन केरु आहे? इमाम काइनात फरमाइनि था, अल क़ुर्नुल लज़ी अना फ़ीह। उहे सहाबा किराम जिन जे हिजरत के, जिन जे ईमान के अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान करीम में इन अंदाज़ सां बयान कयो आहे, वल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फ़ी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवव व नसरू उलाइकुमुल मुमिनून हक़्क़ा। किथे रब्बुल इज़्ज़त सहाबा जे फज़ीलत के बयान करते फरमाई, लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत अश-शजर फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अनज़ल अलैहिमुस सकीना व असाबहुम फ़तहन क़रीबा। सहाबा किराम दुनिया जा बेहतरीन इंसान करार ना विया आहिनि। सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला बयान कनि था, इमाम काइनात फरमाइनि था, अक्रिमू असहाबी फ़इन्नहुम ख़ियारुकुम। उहे सहाबा जंहिंसां मोहब्बत करणु काइनात के इमाम सां मोहब्बत करणु आहे। मन अहब्बहुम फ़बिहुब्बी अहब्बहुम व मन अबग़ज़हुम फ़बिबुग़्ज़ी अबग़ज़हुम। उहे सहाबा किराम जिन हर उहो फ़ेल कंदा हुआ जंहिं फ़ेल जो हुकुम काइनात जो इमाम ॾींदो हो। उहे सहाबा किराम जंहिंजो ज़िंदगी जो मक़सद अल्लाह जे रज़ा खे तलाश करणु ऐं अल्लाह खां डिॼणु आहे। जॾहिं बि अल्लाह सुब्हानहु व तआला जो पाक कलाम क़ुरान मजीद ऐं इमामुल अंबिया सैयदुल अंबिया जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधंदा आहिनि त उन्हनि जी कावड़ फ़ौरन ख़त्म थी वेंदी आहे। केरु सहाबा जेके ख़ुदि मुंहिंजो रब चवे ख़ैरुल बरी आहे, उहे सहाबा जंहिंजे मुतअल्लिक़ रब्बुल आलमीन पंहिंजे काइनात जे इमाम मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवे, ला तदो इनाका नुम। उहे सहाबा जंहिंजे मोहब्बत सां मोहब्बत, जंहिंजो मुअल्लिम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि ऐं जंहिंजो मुमतन ख़ुदि रब्बुल आलमीन आहे, उन लाइ उहे सचा मोमिन आहिनि। कुफ़ार जे तूफ़ान बदतमीज़ी हुननि जे क़दमनि खे हटाए न सघिया, सभ जा सभ मिली करे दीन हक़ तां उनखे हटाए न सघिया। वो खुद रोए रुलाया अपने बच्चों को, वो खुद रोए रुलाया अपने बच्चों को, सब कुछ सा पर वो महबूब किबरिया को रुला न सके। मुअज़्ज़िज़ सामीन, मुअज़्ज़िज़ सामीन, जॾहिं मूं अहादीस जी रोशनी में सहाबा किराम जी अज़मत में सिद्दीक़ अकबर जी खिलाफ़त खे तलाश कयो त मुंहिंजी नज़र सुल्ताना मदीना जे उन फ़रमान ते पई, मुर्रू अबा बकरिन फ़लियसिब बिन्नास। किथे फ़रमायो, ला यंबग़ी लिक़ौमिन फ़ीहिम अबू बकरिन अन युअम्मम ग़ैरह। उहे सहाबी रसूल सिद्दीक़ अकबर जंहिंजे बारे में शेर ख़ुदा हैदर करार अली रज़ियल्लाहु ताला फ़रमाइनि था, फ़रज़ीना ले दुनिया ना मा रज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ले दीनना फ़क़दिमना अबा
शेर पढ़ी करे पंहिंजी तकरीर ख़त्म कंदुसि। सुला दे हमको भी या रब बदर वालों की राहों पर, सुला दे हमको भी या रब बदर वालों की राहों पर, उठा अशर में हमको इलाही जान निसारों में। आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।